सोखीअ भाए सबको ओखीअ भाई तूं मौला मथा मूं बुरो न लाज बाज जो। जीअं त दोस्तो हिन वक़्तु असां सां गॾु असांजो दोस्त रुस्तम अली गॾु आहे। रुस्तम अली जी हीअ जेकी उमिरि आहे लिखण पढ़ण जी ऐं कुझु हुनर सिखण जी आहे, पर गुरबत जे करे न हूंद जे करे ज़रूरतियूं तमामु घणियूं आहिनि ऐं आमदनी एतिरी आहे कोन, जंहिंजे करे नंढड़ी उमिरि में हे वीचारो महिनत करे थो, महिनत करे ऐं पंहिंजो घर जो गाॾो हलाए थो। भाइरनि में हे सभिनी खां वॾो आहे। पाण खे तकलीफ़ ॾेई घर जे भातियुनि खे ख़ुशि करण जे लाइ महिनत करे पियो ऐं भाइरनि खे अॻिते वधाइण जे लाइ बि वधि में वधि कोशिशि करे थो। हाणे हुनजे ज़िंदगी जे बारे में कुझु हुन खां पुछा कंदासीं। अदा रुस्तम, छा हाल आहे? ख़ुशि चाक चङो भलो? ॿियो हाल वाल कीअं पई ज़िंदगी गुज़रे? कम सिला न इन करे कम सिला न त ॾियारी माशाल्लाह सुठी हूंदियूं न, इन करे हाणे मींहुं की आहे सो कम सिला न, मींहुं घटि थींदी त कम वधि थींदा, इन करे अञा कम सिला न। काफ़ी केतिरे अरसे खां वठी जेको तूं कमकार करणु शुरू कयो आहे? मूंखे तक़रीबन टाइम थी वियो, तक़रीबन 2-3 साल थिया आहिनि, 3, 4, 5 साल थिया आहिनि जो कमु करणु शुरू कयो आहे। छाजे करे? छा भला ॿियो को तुंहिंजो को अहिड़ो अलाह जी ज़ात खां सवाइ को सहारो आहे, या पाण अकेलो ई आहीं जेको आहे सो घर जो टोटल ज़िम्मेदारियूं पाण खणण जे लाइ तयारु आहीं? मां आहियां को। पाण में घणा भाइर टोटल? 5। जिन में वॾो तूं आहीं? वॾो मां। हाणे कमकार करीं थो, स्कूल वग़ैरह कोन थो वञे? न, स्कूल न। भला कुझु पढ़ियो आहीं स्कूल में? कुझु बि न, कुझु पढ़ंदासीं कोन थी आहिनि, नंढे लाइ होशियारु थियासीं कुझु त कमु सिखियासीं होटलनि ते, दुकान ते, वरी पेट्रोल जो कमु पढ़ियासीं कोन। पर तुंहिंजी ख़्वाहिश आहे त मन पढ़ी या पोयां भाइरनि खे पढ़ाइण जी कोशिशि करीं? बसि हाणे उमिरि न आहे, हाणे बसि एतिरो सम्झ में न आहे ऐं पढ़ण जी न आहे, नंढड़नि खे पढ़ाईंदासीं। नंढड़नि खे पढ़ाए अॻिते वधाइण जी तुंहिंजी मन ख़्वाहिश ऐं उमेदु आहे? हा, उमेदु आहे। पर ग़रीब हुजण जे करे तोखे एतिरी सघन आहे जो अॻिते को क़दम वधाए सघां? मां हिकु ॼणो जे पढ़ां थो त हेॾे कमु नथो थिए, घर जो कमु नथो थिए। सही। हा, महांगाई लॻी पई आहे ऐं घर जूं ज़िम्मेदारियूं तमामु घणियूं आहिनि, गॾोगॾु जेको आहे ख़र्च बि घणा आहिनि, महांगाई जो दौरु हले पियो। हींअर नाज़रीन दोस्त तव्हांखे ॾिसनि पिया, हाणे तव्हां छा पैगाम ॾींदो ऐं दोस्तनि खे छा चवणु चाहींदो? दोस्त बसि कुझु कोन, जेको पुॼनि सो कनि, न त पोइ हाणे अलाह कनि। दोस्तो, ही अधो एतिरो ॻाल्हाए नथो सघे, घबराए थो कैमरा जे साम्हूं। सो हिन जो चवण जो मक़सदु आहे त मां ग़रीब आहियां ऐं मुंहिंजी वधि में वधि जेको आहे सो सपोर्ट कई वञे, मदद कई वञे। जीअं त मां त तकलीफ़ुनि में, मुश्किलातुनि में वक़्त जी घड़ी गुज़ारियां पियो, महिनत करे घर जो सरकट, घर जो गाॾो हलायां पियो, पर मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त मां पोयर जेका पोइते मुंहिंजा नंढा भाइर आहिनि, मां उन्हनि खे कंहिं सुठे स्कूल में पढ़ायां, भला ॿिए हंधि न त भला प्राइमरी स्कूल में पढ़ाए उन्हनि खे इल्मु सेखारण जी कोशिशि कयां या कंहिं हुनर सेखारण जी कोशिशि कयां, पर न हुजण जे करे बेवस आहे। हिन जी अपील तव्हां दोस्त गौर सां ॿुधो ऐं जेतिरो थी सघे अहिड़नि मिसकीननि ग़रीबनि जी जेको आहे सो मदद कयो, तंहिंमें अलाह ऐं रसूल बि राज़ी आहे। पर हाणे दोस्तनि जे लाइ को पैगाम बसि इहो ई आहे त कुझु हिमत कनि, ग़रीब जी सपोर्ट कनि। छो जो पाड़े जा हक़ूक़ हूंदा आहिनि ऐं हर जॻह ते ग़रीब अमीर बि मौजूदु हूंदो आहे, पर वस वारनि खे इहा अपील आहे त पंहिंजे हिलाल रिज़िक मां सदको ई कढी, सदको जारिया कढी कंहिं ग़रीब ऐं मिसकीन जी मदद कई वञे त उन में उन्हनि जी आख़िरत बि संवारजंदी ऐं उन्हनि खे दुनिया ऐं आख़िरत में बि सुठो अजर ऐं सवाबु मिलंदो। हीअ मौलाई त वधि में वधि कोशिशि करे थो, महिनत करे थो, पर अख़राजात तमामु घणा वधियल आहिनि, पर हे सिर्फ़ु पेट में पूरो आहे, वधीक जेको आहे सो अॻिते नथो हली सघे।